वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार केनालनि वारो मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। नून लीग जे सदर मियां नवाज़ शरीफ़ जे हिदायत ते वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून सां फ़ोन ते राब्तो कयो, जंहिंमें राणा सनाउल्लाह चयो त केनाल्स जे मामले ते सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। राणा सनाउल्लाह चयो त मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिदायत कई आहे त केनाल जे मामले ते सिंध जा ख़दशा ख़त्म कया वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खे सिंधू दरिया मां केनाल कढण ते ख़दशा आहिनि। पीपल्स पार्टी बि केनाल्स मामले ते वफ़ाक़ी सरकार सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जे लाइ 1991 जे मुआहदे तहत पाणीअ जी मुनसिफ़ाणी विर्छ चाहे थी। ॿिए तरफ़ तकरारी केनालनि जी अदावत ख़िलाफ़ वकीलनि जो ॿ लोहे ते धरणो जारी आहे, जंहिं करे गाॾियुनि जी अचु वञु मुअत्तल आहे। जॾहिं त कराची बार जे सदर आमिर वड़ाइच चयो आहे त केनाल जे मामले ते रेलवे ट्रैक समेत समूरी सिंध बि बंदि करे सघिजे थी।